शफी मोहम्मद सफी साहब, साईं अब्दुल जब्बार ओथो साहब, साईं अतीक रहमान साहब, स्टेज ते वेठल सभु साईं ऐं हाणे ताज़ो असांजे पंडाल में शरीक थींदड़ वॾे तइलीमी माहिर साबिक़ डायरेक्टर एजुकेशन साईं मोहम्मद सालिह गोपांग जो फर्ज़ंद अर्जमंद साईं जेको तालका एजुकेशन ऑफिसर भी आहे, सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। दोस्तों, अॼोकी हिन पुरवकार तकरीब में घणा बहस मुबाहिसा थिया। मां अॻाड़ो बि उस्तादनि जे खादम जी हैसियत में, उन्हनि जे नियाज़मत जी हैसियत में, उन्हनि जे नंढे भाउ जी हैसियत में सभिनी खे वेलकम बि कई ऐं स्टेज ते वेठल महान शख़्सियतनि खे सीस नवाए भेटा बि ॾेई। हाणे जेका मुंहिंजी लफ़्ज़ कुशाई हूंदी उहा मुख़्तसर हूंदी। असांजा महबूब, असांजा दोस्त, मुख़्तलिफ़ ज़िलनि जा सदर साहिबान, मुख़्तलिफ़ डिवीज़न जा सदर साहिबान मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे विया आहिनि ऐं उन्हनि जे खादम जी हैसियत में ज़रूरी थो सम्झां त उन्हनि खे उन्हनि जे छॾियल सवालनि जा जवाब ॾिजनि। दोस्तों, हीअ पेटीएम जी तंज़ीम त जेकॾहिं ॻाल्हाइजे त दावा सां थो चवां त हलंदड़ पेटीएम जे हिन दौर में को तालबाणीअ वारो शख़्स आहे ई कोन जेको असां सां पेटीएम ते ॻाल्हाए सघे। उन बहस में कोन था वञूं। पेटीएम में गुरूबंदी न हाजी शफी सचे कॾहिं चाहिए, न उनजे कॾहिं दोस्तनि गुरूबंदी चाहिए आहे। असां तंज़ीमी माण्हू आहियूं। पेटीएम जी पहिरीं इलेक्शन असांखे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां फातह करार ॾिनो वियो। दोस्त कोर्ट में विया, रीपोलिंग जी ॻाल्हि थी, क़बूल कईसीं। रीपोलिंग खां पोइ जेको रिज़ल्ट आयो उन रिज़ल्ट खे हाजी साहब समेत मां समेत असां क़बूल करे दोस्तनि खे मुबारक ॾेई आयासीं। पर अञा पिंडाल में बीठा हुआसीं त उन्हनि जे दोस्तनि बार बार फोन ते चयो त छा था कयो, बैलेट पेपरनि में हीअं आहे, बैलेट पेपरनि में हीअं आहे, बैलेट पेपरनि में हीअं आहे। जेकॾहिं असांखे उहिदेदारी जो शौक़ु हुजे हा, असांखे उहिदनि जी ख़्वाहिश हुजे हा, त असां उन महिल ग्रुप जो ऐलान करे छॾियो आहे। पर असांखे उहिदनि जो शौक़ु न कंदो हुयो, न अॼु आहे न सुभाणे कंदो। उहे दोस्त जॾहिं इलेक्शन कमीशन ऐं इंडस्ट्री फ़ैसिला पई करे त इलेक्शन हीअं थिए, उहे वॾा अदीब, वॾा दानश्वर उहे फ़ैसिला पिया कनि त हाणे इंडस्ट्री वारा ऐं इलेक्शन कमीशन वारा हाजी शफीअ जे मुकमल तौर ते कंट्रोल में ऐं हाणे असां तंज़ीम ॿी दाल ते सॾु करायूं। अफ़सोस सां चवणो थो पवे उहे माण्हू असां तरक़ी था कनि त पेटीएम धराबंदी था कनि। असां साबित कदम रहिया आहियूं। असां दरख़्वास्त ॾिनीसीं बाबा शक शोबे जे लाइ माण्हू कू करण त करे सघे थो न, त असांखे हीअ शइ ॾेखारियो। असां छा कयो आहे त असांखे बैलेट पेपर ॾेखारियो, असां कोर्ट में वियाऊं। असां ईअं कोन चयो त हाजी शफी मोहम्मद सदर आहे, सिकंदर जो जनरल सेक्रेटरी आहे। हिन महिल ताईं कंहिं बि जाइ ते न सॾायो, न को हाजी सॾायो आहे, न को सिकंदर सॾायो आहे, न को अतीक सॾायो आहे, न को डॉक्टर सॾायो आहे। जेकॾहिं दोस्त हक़ ते हुजनि हा, सच ते हुजनि हा, बाबा वोट कागज़ ॾेखारण में छा आहे। मूंसां मुख़्तलिफ़ दोस्तनि ॻाल्हायो, मां दोस्तनि खे चयो बाबा असांखे वोट तव्हां न ॾेखारियो। जेके वर्किंग कमेटीअ में 5 दोस्त वेठा आहिनि, तव्हां वोट उन्हनि खे ॾेखारियो।
दोस्तनि हुनखे वोट कोन ॾेखारिया वर्किंग कमेटी जा इजलास थींदा रहिया दोस्तनि कमेटी ठाही त कमेटी वञे हाजी साहब और सिकंदर जे ग्रुप सां ॻाल्हाए 5 दोस्त कमेटी में थिया हिकिड़े दोस्त भी हाजी शफी मोहम्मद सठे सां बाज़ाब्ता कोन ॻाल्हायो सिकंदर सां कोन ॻाल्हायो डॉक्टर सां कोन ॻाल्हायो अतीक सां कोन ॻाल्हायो पोइ हिकिड़ो कमेटीअ जो दोस्त चवे त असां बाज़ाब्ता कंहिं दोस्तनि सां ॻाल्हायो आहे ऐं दोस्तनि जे तरफ़ां असांखे वोट न मिली असां लाइ उहा सज़ा मुक़ररु त जेका चोर जी सज़ा हुजे असां लाइ कंहिं दोस्त कोन ॻाल्हायो असां लाइ को दोस्त कोन मिलियो फोन ते हिकिड़े ॾींहुं हिकिड़े दोस्त ॻाल्हायो मां हुनखे चयो त तव्हां इजलास घुरायो तव्हां जेके कमेटी में दोस्त आया आहियो कमेटी वारा दोस्त कुल बेख्तियार हो बाख्तियार थी तव्हां वेहो फेसबुक ते लाइव रखो असां पंहिंजी कमेटी फेसबुक ते ठाहींदासीं उन महिल ॿुधाईंदासीं असांजी हीअ कमेटी आहे तव्हां दोस्तनि सां वेहो पर का पेशरफ़्त कान थी वर्किंग कमेटी में असांजा दोस्त विया असां सख़्तीअ सां हिकिड़े दोस्त खे बि मना न कई सघंदा वर्किंग कमेटीअ में न वञो जे हाजी साहब ऐं असां दोस्तनि वटि लंघी वञूं हा त दावा सां चवां साईं हाजर सियाह बि वर्किंग कमेटी में न वञे हा साईं बचड़ो ख़ासकेली बि वर्किंग कमेटी में न वञे हा साईं अलीगुल बि वर्किंग कमेटी में न वञे हा पर असां चयोसीं हर दोस्त आज़ाद आहे असांखे ख़बर छो त असांखे वोट ॾेखारिया वञनि वोट हिन महिल ताईं असांखे दोस्त न ॾेखारिया सवाल तो पैदा थिए त बाबा जेका तंज़ीम हलाए थी आहे जेको वॾो थींदो आहे उहो जेको फ़ैसिला कंदो आहे उहो उस्तादनि जी ख़्वाहिशनि मुताबिक़ फ़ैसिला कंदो आहे ॾिसंदो आहे त मुंहिंजे मेंबरनि जी कहिड़ी ख़्वाहिश आहे ऐं आइन मूंखे छा थो चवे असांजे हिकिड़े मोहतरम दोस्त प्री प्यारे दोस्त हथ ॿधी मुंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे गुज़ारिश थो करे त असांखे पंहिंजा दोस्त परिचाए ॾियो बाबा रुठल केरु आहे कावड़ियल केरु आहे असां तव्हां सां मोहबत था कयूं असां तव्हां सां मोहबत में इहा ॻाल्हि बि न कयूं त असांखे ख़दशो आहे उहो असांजो तव्हां दूर कयो मोहबत में असांखे एतिरो हक़ बि न आहे त तव्हां असांजो ख़दशो दूर कयो अॼु असां तव्हां सां रुठल रहियासीं वर्किंग कमेटी में फ़ैसिला थिया कहिड़ा फ़ैसिला थिया तव्हां असां सां ॻाल्हायो कोन 38 लख तंज़ीम जा निकिरी विया सिकंदर बि न आयो मोहम्मद मूसा बि न आयो हाजी साहब बि न आयो बाबा जेका वर्किंग कमेटी तव्हां वटि वेठी ख़ुदा खे हासिल नाज़ ॾियारे इहा गवाही ॾियो तव्हांजी वर्किंग कमेटी को इन 38 लख जी कंहिं मंज़ूरी वरिती आहे कंहिं बि 38 लखनि जी मंज़ूरी न आहे वरिती अञा इल्ज़ाम असां ते आहे त हीअ तंज़ीम टोड़नि था असां कल्ह बि तंज़ीम सां मोहबत कईसीं अॼु बि तंज़ीम सां मोहबत था कयूं दावा सां था चओ त तंज़ीम दोस्त हाजी शफी सॾे जे ग्रुप खां वधीक को बि कोन्हे को ऐसी तंज़ीम दोस्त आहे असांखे तंज़ीम सां मोहबत आहे असांखे तंज़ीम सां इश्क़ आहे केरु तंज़ीम सां प्यार जी ॻाल्हि पुछे त असां खां पुछे असांजे सीने खे चीरे ॾिसे त असां तंज़ीम लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ये असां ग्रुप हलायो आहे ग्रुप जी ॻाल्हि कयूं आहे हिकिड़ो महीनो बि दोस्त पेटीअ जी क़यादत करे न सघंदा तरतीबनि में पूरा हुजंदा जेका बात को निकिरंदा सुल्तान कोट में जी पहुचंदा माण्हू हुननि खां पुछंदा त बाबा तव्हां उहिदेदार आहियो या न आहियो सिकंदर जो तो हीअं थो प्रेस करे हाजी शफी हीअं थो प्रेस करे हिननि खे 1.5 महीने अंदरि तरतीबदार करण खां बदल करे छॾियो आहे पर असां तंज़ीम जे वसी तर मुफ़ादनि जे ख़ातिर सिर्फ़ु असां कल्ब जी ॻाल्हि कईसीं असां को बि ग्रुप कोन हलायोसीं जे ग्रुप हलायो आहे त सेक्रेटरी जा दरबार हिन जे लाइ बंदि हुजंदा को ऑफिसर हिन सां मुलाक़ात कोन कंदा असां सभु ॻाल्हियूं बर्दाश्त कयूं आहिनि जेके दोस्त वर्किंग कमेटी में विया आहिनि असां जो फ़ैसिलो हाजी शफी मोहम्मद पाण कंदो मुंहिंजो रायो हूंदो मुंहिंजी तजवीज़ हूंदी त जीअं हुननि कमेटी ठाही असांजे तरफ़ बि कमेटीअ जे लाइ हाजी साहब
मुझी राय हूंदी त असांजे तरफ़ों बि कमेटी जे लाइ 5 नाला हुजनि, हुननि जी कमेटी असांजे दोस्तनि सां ॻाल्हाए, जेके ख़दशा हुजनि असांजी कमेटी हुननि जी कमेटी वेहे ऐं उहे दूर थियनि। बाक़ी ईअं कोन थींदो त सभिनी दोस्तनि जो हर हुकुम असांजी अखियुनि ते आमने सामने कंदासीं, मजबूर कयो त आजी शफ़ी बि सर्विस छॾे ॾींदो, सिकंदर जमाल बि सर्विस छॾे ॾींदो, डॉक्टर अब्दुल जब्बार बि छॾे ॾींदो, अतीक बि छॾे ॾींदो। चओ बि अथां त तव्हां खूह में टपो विझो पर तव्हांजा कपिड़ा आला बि न हुजनि, तव्हांजी इहा ख़्वाहिश बि पूरी कंदासीं। पर ईअं कोन वेंदासीं त जड़ा खण कुते खां पी असां आया आहियूं धरो ईअं हरगिज़ कोन थींदो। इज़त नफ़्स हर माण्हू रखे थो। असांजी कमेटी राय ॾींदुसि त डॉक्टर अब्दुल जब्बार जी अॻुवाणीअ में कमेटी हुजे, जंहिंमें साईं मोहम्मद मुसाफ़ हुजे, साईं गुल मोहम्मद हिमू कोटल बि हुजे, साईं बादल दलिब हुजे, साईं अतीक रहमान बि हुजे। उहा कमेटी अची असांजे दोस्तनि सां ॻाल्हाए, जे असांजी कमेटी ऐं हुननि जी कमेटी पाण में ख़दशा ख़तमु था थी वञनि त असांजी कमेटी हाजी शफ़ी और सिकंदर खे आगाह कंदी, हुननि जी कमेटी हुननि दोस्तनि खे आगाह कंदी, जेको उहे कमेटियूं फ़ैसिलो कंदियूं।